अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं अली हसन अब्बासी आहियां। जेकॾहिं मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा ऐं जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा, कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे मोहब्बतुनि जो शहर ॿुड़ी महल। कहाणियूं कहाणीकार महमूद मुग़ल, छपाईंदड़ काछो पब्लिकेशन कराची, जुलाई 2018। कहाणी आहे आरज़ू ऐं सपना। मूं कंधु मथे खयो, चवणु चाहियुमि लफ़्ज़ उकली न सघियमि। मां चुप करे हुनखे ॾिसंदो रहियुसि। दिलि जी माथिरी बेवफ़ाउनि जे ज़िलज़िले हेठि हुई। नाकामियुनि जा पत्थर मोहबत जे चोटीअ तां किरंदा मुंहिंजे चरे वजूद खे ज़ख़्मी करे रहिया हुआ। लफ़्ज़ बाफ़ वांगुरु दिलि मां निकिरंदा गुम थींदा रहिया। दिलि जी ॻाल्हि ज़ुबान ताईं न अची सघी। मूं हुन ॾांहुं अजीब नज़रुनि सां ॾिठो। हुन कुझु बि न चयो। कंधु कुझु झुकी वियुसि। हुन जा सुॾका वधणु लॻा। मूं अजीब अहसासु महसूसु कयो। चयुमि मूं सम्झो हो मुंहिंजी मुहबत कलंदर जे वॼण वारी धमाल जो ॾोको न आहे जेका तुंहिंजे दिलि जे भेर ते पई मुंहिंजे मुहबत जो वॼंदड़ अहसासु ॾियारे। मूं पाण खे रोंदे महसूसु कयो। हुन कुझु बि न पुछियो। हुनजी ख़ामोशी मुंहिंजे दिलि में मचियल बाहि खे वधीक तेज़ करे रही हुई। मूंखे उहा ख़बर न हुई त तूं बि इज़हार जी मुहताज आहीं। मूंखे उहा बि ख़बर न हुई त को उन जज़्बे जो इज़हार बि कबो आहे। मूं सम्झो हो त तूं मुहबत खे महसूसु करे सघंदीअ, पर न, तूं त बेहज़ गुॾी आहीं। नाहिद, शोकेस जो सिंगार गुॾी जेका पंहिंजी बेजान ऐं खुलियल अखियुनि सां हर कंहिं शइ खे ॾिसी नथी सघे। उनखे कंहिंजे दिलि जी हालत जी कहिड़ी ख़बर। अखियुनि मां आब वहाईंदे चयाईं, मूंखे ग़लति न सम्झ नोनी, ख़ुदा मूंखे ग़लति न सम्झ। त छा सम्झां? मूं फाट खाधो। सहरा जे रुञ जो हिकु नादिर मिसाल जेको परे खां पंहिंजे हुजण जो अहसासु ॾियारे, वेझो अचण सां जॾहिं उहा ख़बर पवे त उहो धोखो हो, त हयाती कुल्हनि जो बार थियो पवे। ऐं तूं त उहा रुञ आहीं जंहिंखां मूंखां अॻु ई केतिरा माण्हू धोखो खाई चुका आहिनि। मुंहिंजा चप ॾकिया पिए। चवणु कुझु थिए चाहियुमि त वात मां निकिती ॿी ॻाल्हि पिए। न, मां धोखेबाज़ न आहियां। हुनजे लहजे में अजीब दर्द हो। मूं कंहिंखे बि धोखो न ॾिनो आहे। न, तूं त सिर्फ़ु मॉडल बदिलाईंदी आहीं। मुंहिंजे लहजे में तलख़ीअ जो ज़हर वधंदो थी वियो। तूं उन सरमाएदार वांगुरु आहीं जेको हर साल कारियुनि जा मॉडल बदिलाईंदो आहे। फ़र्क़ु सिर्फ़ु इहो आहे तूं कारियुनि जा मॉडल बदिलाईंदो आहे ऐं तूं हर साल दिलनि जा मॉडल बदिलाईंदी आहीं। कॾहिं मुनवर त कॾहिं असगर, कॾहिं असलम त कॾहिं मां, ऐं हाणे वरी फरीद। न, मां अहिड़ी न आहियां नोनी, सुॾकंदे चयाईं। ख़ुदा मूंखे सम्झण जी कोशिशि कर। दिलनि जा नाता कचनि धागनि वांगुरु न हूंदा आहिनि जे हिक सट में टोड़िया वञनि। दिलियूं स्पंज जे चपल जूं पटियूं न आहिनि जिन खे ॻंढियो वञे, पर जेकॾहिं दिलनि खे ॻणण जो कमु कबो बि आहे त उहो मोचको कमु कुदरत कंदी आहे। नाहिद, पोइ उहा उन जी मर्ज़ी त कचो धाॻो इस्तेमालु करे या पको। मूं अंदर मां बाहि कढंदे चयो। पर तो त मूंसां कॾहिं बि इज़हार न कयो। निमाणियुनि अखियुनि सां ॾिसंदे सवालु कयईं। पर छा जो इज़हार कयां हा? उहो त मूंखे तोसां बेपनाह मुहबत आहे ऐं मां तोखां सवाइ मरी वेंदुसि। मूं उहो न सोचियो हो त तूं बि का ॿियनि वांगुरु इज़हार जी मुहताज आहीं। मां तोखे बेवफ़ा थो सम्झां नाहिद, सिर्फ़ु बेवफ़ा। मूं महसूसु कयो ॼणु केरु मूंखे भञी रहियो हुजे। वक़्त जे ईंदड़ दज़ तुंहिंजे यादुनि खे लटे छॾींदी, पर जॾहिं दिलि जी दुनिया में को तूफ़ान उथंदो ऐं उहा लट उॾामी वेंदी तां उन यादुनि जे अज़ाब खे बर्दाश्त करे न सघंदुसि। मां वञा? हिन सवाली नज़रुनि सां मूं ॾांहुं ॾिठो। साह ते बि कंहिंजो को अख़्तियार हूंदो आहे नाहिद, मूं ॾुख मां चयो। चंड जा तमन्नाई बि केॾा न चिरिया हूंदा आहिनि। तूं वञ, ख़ुदा करे तूं जिते बि हुजी ख़ुशि हुजी। मां दिलि जो दर्द सही न सघियुसि। लुड़क अखियुनि मां निकिरी गलनि ते पहुता त गर्मीअ जो अहसासु थियुमि। मूं लौंदड़ियुनि खे सड़ंदे महसूसु कयो आहे। हा, मां रोई रहियो हुउसि हिकु बेवफ़ा लाइ, जंहिं रुॻो उन ॻाल्हि ते वरियनि जो साथ टोड़े छॾियो जो मूं हिन सां कॾहिं बि मुहबत जो इज़हार खुलीअ तरह न कयो हो। मूं खीसे मां रुमाल कढियो ऐं ॻोढ़ा उघिया। हीउ रुमाल बि त नाहिद ॾिनो हो। ओह, मां शायदि उन्हनि नंढियुनि नंढियुनि ॻाल्हियुनि खे बर्दाश्त करे न सघां। हुनजी यादि त मुंहिंजी ज़िंदगीअ जे कुंड कुड़छ में मौजूदु हूंदी। मां हुन खां भॼी केॾांहुं वेंदुसि? मरी वञा?
पर मुंहिंजे मरी वञण सां हुनखे कहिड़ो नुक़सानु पहुचंदो, पर मां हुनखे नुक़सान जो छो थो सोचियां। हूअ आर्ट्स फैकल्टीअ जे कुंड वटि रोड ते पहुची चुकी हुई। मां फैकल्टीअ जे पुठीअ वटि बीठे हुनखे वेंदे ॾिसी रहियो हुउसि। रोड ते पहुची हुन मूं ते आख़िरी नज़र विधी। ॾिसण सां रोई ॾिनाई। ॻुढ़ा रहे सां उगी उहा फैकल्टीअ जे मुंहं ॾांहुं हली वई। मां पुठिएं पासे खां पथरनि ते हलणु लॻुसि। अॼु त ॼणो उहे पथर बि ज़मीन मां निकिरियो मूंखे पंहिंजे मौजूदगीअ जो अहसासु ॾियारे रहिया हुआ। मां उन्हनि रस्तनि ते नाहिद सां गॾु केतिरा ई भेरा लंघी चुको आहियां, पर हींअर जॾहिं मां हितां लंघी रहियो आहियां त अजीब क़िस्म जो अहसासु थो थिए। दिलि जी ॼण त केरु ॿिन्हिनि हथनि में जकड़े महटे रहियो हुजे। मां भरियल अखियुनि सां लाहीअ तां हेठि लहां थो। अखियूं वसण लाइ आतियूं आहिनि, पर मां छो रोआं? हिकु बेवफ़ा लाइ रोआं जेका फरीद सां शादी करे ख़ुशि आहे, जंहिंसां मूं 3 साल गुज़ारिया ऐं जेका विख विख ते मूंसां गॾु हुई। पर न, ॾोह मुंहिंजो। मूं बि त 3 सालनि जे अरसे में कॾहिं हुन सां खुली इज़हार न कयो हो। पर इज़हार जी ज़रूरत कहिड़ी हुई? हूअ मूंसां हर हंधि गॾु हुई ऐं छा हुन मुंहिंजे रवैये मां कोन ॼातो? अंदर जो इज़हार अखियुनि वसीले थींदो आहे। छा हुन अखियुनि जो पैगाम बि न सम्झो? हुन 3 सालनि जे साथ खे फ़क़ति चर्चो सम्झियो? मां एतिरो छो थो सोचियां? मां सोचे सोचे चरियो नथी पवां। न हीअ हयाती आहे नोनी, को टेलीविज़न जो सिंधी ड्रामो कोन्हे जो माण्हू सोचे सोचे चरियो थी पवे। तोखे कुझु बि कोन थींदो। अंदर मां ॼण आवाज़ु ईंदो हुजे। मां सोच दौरान लाशऊरीअ तौर ते सिगरेट दुखाए पीअणु लॻो हुउसि। हींअर जॾहिं आङुर जे सड़ जो अहसासु थियुमि त ॼातुमि त मां सिगरेट पी रहियो हुउसि। मां सिगरेट जो टोटो उछलाए थो छॾियां। वीरान रस्ते खां लंघंदे जबल जो उहो टकर साम्हूं अचे थो वञे, उहो ई जबल जंहिं ते नाहिद खे सहारो ॾेई चाढ़ियो हुउमि ऐं हुनखे यूनिवर्सिटीअ जे बारे में ॿुधायो हुउमि। उहा आर्ट्स फैकल्टी अथई ऐं हूअ सेंट्रल लाइब्रेरी। हूअ परियां सिंध यूनिवर्सिटी कॉलोनी ऐं हू अलामा आहे काज़ीअ जो मक़बरो ऐं हिन पासे हू जतोई पवेलियन। मूं इशारे सां हुनखे ॿुधायो पिए। मथे जबल ते हूअ हवा ॾाढी हुई। हुनजो गुलाबी रओ हर हर उॾामी थी वियो। मां रए खे संभाले संभाले थकिजी पियो हुउसि ऐं हुन हर हर पे खिलियो। ॿुधाई त थो, पर इहो सिगरेट त परे कर। धूए सां धूं सिधो नक में थो घिड़ंदो वञे। हुन कुझु बेज़ारीअ सां चयो। मूं खिली ॾिनो हो। हुन चिड़ंदे चयो, असली कोन थो वणी, ईअं तूं एतिरा सिगरेट छो पीअंदो आहीं? चरी ज़िंदगी बि हिकिड़े क़िस्म जो सिगरेट अथई, जंहिंजे फिल्टर टिप उन जे पीअण जो रस्तो आहे। पोइ उहा सभिनी जी मर्ज़ी आहे, को कीअं पीए को कीअं। माज़ीअ वारो यानी गुज़िरियल हिसो अथई सिगरेट जो सड़ियल पासो ऐं बाक़ी बचियल हिसो मुस्तक़बिल आहे। ऐं जंहिं हंधि तां उहो सड़े थो उहो हाल आहे। तो बह, तूं त बोर थो करीं। इंजीनियरिंग अहिड़ो टफ सब्जेक्ट त न आहे जो माण्हू आम ज़िंदगीअ में बि डायलॉग हलाईंदो रहे। हुन हल्की टोक हईं। मूं कुझु न चयो, सिर्फ़ु खिली ॾिनुमि। मां हलंदे हलंदे जबल खां काफ़ी परे निकिरी अचां थो। घणो अॻु जॾहिं मां हुन सां मिलियो हुउसि त असल में मूंखे ख़बरदार कयो हो, नोनी ख़ुदारा हिन सां नातो न ॻंढ, हीअ साथ न निभाईंदई, दोखो ॾींदई। कुझु सोच नोनी, किथे ओसी ताईं न पहुची वञी जितां मोटणु मुश्किल थी पवई। मूं हुन जे साम्हूं त कुझु कोन चयो, बाक़ी पोइ ख़ूब खिलियो हुउसि। वाह वाह, छा पियो चवे बेवकूफ़। खेसि त लिफ्ट न मिली, पर जेकॾहिं मूंखे मिले थी त सड़े थो। नाहिद अहिड़ी न आहे, उहो कूड़ ॻाल्हाईंदो हूंदो। मूं ॻाल्हि लवाए छॾी हुई ऐं पोइ मां नाहिद सां गहरो थींदो वियुसि। ॿिया मुंहिंजे मथां खिलंदा हुआ, पर मूंखे कंहिंजी बि परवाह न हूंदी हुई। मूंखे हुनजी तबियत बेहदि वणंदी हुई। असां 3 साल गॾु रहियासीं। मां हुन जे करे ॻोठु कोन वेंदो हुउसि। हूअ बि पंहिंजनि माइटनि वटि कॾहिं कॾहिं वेंदी हुई, न त हूअ बि हॉस्टल में हूंदी हुई ऐं मां बि। असां जूं हॉस्टलूं कुझु पंधु परे त हुयूं, पर असां रोज़ु मिलंदा हुआसीं। ख़मीस ते जॾहिं मां हिन खे हॉस्टल ते छॾे पंहिंजे रूम ते आयुसि त मुंहिंजे रूममेट वटि हिकु तार पई हुई। नोनी, बाबा जी तबियत सख़्तु ख़राबु आहे, जल्द पहुच। उहा तार अदा कई हुई। मां बेहदि परेशान थी वियुसि। तड़ तकड़ में सामान ॿधुमि, नाहिद जे हॉस्टल ते वियुसि।
त ख़बर पई त उहा अधु कलाक अॻु साहेड़ियुनि सां काॾे निकिरी वई हुई। मूं हुनजे नाले ख़तु लिखियो जंहिंमें वञण बाबति लिखियुमि ऐं ॻोठु हलियो वियुसि। बाबा जी तबियत सख़्तु ख़राबु हुई, हुनखे सख़्तु सूरु हो। अदा इलाजु सुहिणे नमूने करायो, शहर मां डॉक्टर आया जन बाबा जो इलाजु कयो ऐं महीने सवा खां पोइ बाबा जी तबियत कुझु ठीकु थी। असांजे पीउ औलाद खे सोचण सम्झण जी पूरी अख़्तियारी ॾिनी आहे ऐं पाण बि हर फ़ैसिलो अदा ऐं मूंखां पुछी कंदो आहे। दुनिया में आहियूं बि असां ॿ भाइर, का बि भेण न अथऊं। हिकु शाम बाबा मूंखे सॾायो, अमजद पुट, मां सोचां थो त तूं बि वॾो थी वियो आहीं, तुंहिंजी बि शादी थियणु घुरिजे। हाणे जेका तुंहिंजी मर्ज़ी। बाबा, मूं कुझु कीॿाईंदे चयो, मां शादी कंदुसि ज़रूरु, पर चओ पुट चओ त पंहिंजी पसंदि सां कंदुसि, मुश्किल चयाईं। मां ऐं तुंहिंजी माउ त अॻु में ई इहो फ़ैसिलो करे वेठा आहियूं त जिते तूं चवंदे उते ई तुंहिंजी शादी कंदासीं। असद जी बि त हुनजी मर्ज़ीअ सां कई हुअमि न। बाबा अदा जो हवालो ॾींदे चयो, सचुपचु हो बि ईअं। बाबा हर शइ में मुंहिंजी ऐं अदा जी पूरी पूरी पसंदि जो ख़्यालु कंदो आहे। मूं ईअं महसूसु कयो ॼण मूंखे हफ़्ते अक़लीम जी दौलत मिली वई हुजे। मूंखे सभ खां वॾो डपु बाबा मां ई हो त हू मूंखे नाहिद सां शादी करणु न ॾींदो, पर न, हिन त मुंहिंजी सभिनी सोचुनि खे बेबुनियाद साबित कयो। मूं बाबा खे चयो, बाबा, मां शहर मां ॿिए भेरे अची तव्हांखे इतलाउ कंदुसि त जीअं तव्हां रिश्तो घुरणु वञो। मूं सोचियो त शहर वञी जॾहिं मां नाहिद खे उन ॻाल्हि जो इतलाउ कंदुसि त उहो केतिरो न ख़ुशि थींदी। मां बेहदि ख़ुशि हुउसि। उन शाम जो ई अम्मा ऐं बाबा खां मोकिलाए शहर हलियो आयुसि। अम्मा मूंखे हैरत मां पियो ॾिठो त वेठे वेठे हिनखे छा थी वियो। जीप ते चढ़ण महिल हिन चयो, नोनी, ख़तु ज़रूरु लिखजांइ, ऐं हा, जल्द लिखजांइ त जीअं मां रिश्तो घुरणु असद ऐं हुनजे ज़ाल समेत अचां। हा अम्मा, मूं तकड़ में चयो। ऐं हा, शहर में ख़तु लिखण खां पोइ कंहिं जॻह जो इंतज़ाम कजांइ, उन हासिल में को असां रहंदासीं छा? मां सॼी वाट सपना ॾिसंदो आयुसि ऐं पोइ हीअं थींदो, पोइ हूअं थींदो। रूम ते पहुतुसि त रूममेट असलम कोन हो, शायदि ॿाहिरि वियल हो। मूं सोचियो त वेंजी संहिंजी पोइ ॿाहिरि निकिरां, वाह सवाह लहां त उन 1.5 महीने में छा वियो वापरियो। मां वेंजी वारनि खे फणी ॾेई रहियो हुउसि त असलम कमरे में दाख़िल थियो। चइबो, अची वएं कामरेड? हुन कुझु मुंझल नमूने सां चयो। हा, मूं हिन ॾांहुं हैरत सां ॾिठो। हू विसाणियल विसाणियल पियो लॻो। पर तूं ईअं छो पियो लॻीं? ख़ुशि त आहीं न? तबियत ठीकु अथई न? मूं हिन खां केतिरा ई लाॻीता सवाल पुछिया। हा, हुन फिकी मुर्क मुर्की। हा, मां बिल्कुलु ख़ुशि आहियां। मूंखे हैरत थी, हुन मूंखां उहो बि कोन पुछियो त मां उहो 1.5 महीनो किथे हुयुसि, कहिड़ा हाल हुअमि। मूं हिन खां पुछियो, का ॻाल्हि आहे असलम? न न, कहिड़ी ॻाल्हि हूंदी, सभु ठीकु आहे। ॾे ख़बर, तूं कीअं आहीं? हू कुझु फ़िक्रमंद पियो लॻो। मां ॾाढो हैरान थियुसि। हुनखे आख़िर थी छा वियो आहे? हीउ त हर वक़्तु ख़ुशि मिज़ाज मशहूरु आहे, पोइ अॼु छा थियो अथसि? छा नाहिद खे त कुझु कोन थियो आहे? असलम, आख़िर चुप छो आहीं? मां ॾाढो परेशान थियुसि। असलम खे कुल्हनि खां धूंधाड़ींदे चयुमि, तूं ॿुधाई छो नथो असलम? ॻाल्हि छा थी आहे? हुनजे चहिरे ते वेतर ॾुख फहिलिजी वियो। अखियुनि में पाणी भरिजी आयुसि। मूं ॿिए पासे फिराए चयाईं, तुंहिंजे नाहिद जी शादी थी वई। छा? कंहिं बम जी क्लिप कढी जेकॾहिं उनखे उछलायो वञे त उहो ज़रा ज़रा थी वेंदो आहे। मूं बि पाण खे ज़रा ज़रा थींदे महसूसु कयो। ईअं महसूसु थियुमि ॼणो कंहिं मथां किरायो हुजे, पर कुझु बि न थियो। मां बिल्कुलु ठीकु हुउसि, फ़क़ति दिलि ज़रा ज़रा थी वई हुई। मां पाण खे झले न सघियुसि। असलम खां पुछियुमि, किथे, कॾहिं, कीअं, कंहिंसां? मूंखे एतबार न पियो आयो। मां फ़क़ति एतिरो ॼाणा थो त हुनजी शादी फ़रीद सां थी आहे। उहो जेको हुनजो माइट हो, उहो 3rd ईयर वारो कारो छोकिरो। मूं सीने में सूर जी हिकु उभरंदड़ सट महसूसु कई। पाण खे मायूसीअ जे समुंड में ॿुॾंदो महसूसु कयुमि। उहा नाहिद जेका 1.5 महीनो अॻु मूंसां गॾु हुई, अॼु पराई आहे। उहा कंहिं ॿिए जी आहे। उहो अहसासु केतिरो न अज़ियतनाक आहे, पर हिन दुनिया में न चाहण जे बावजूदि बि कनि ॻाल्हियुनि खे मुंहुं ॾियणो पवंदो आहे। ॿिए ॾींहुं मूं आर्ट्स फैकल्टीअ में हुनखे ॾिठो। उहा अॻु खां बेहदि सुहिणी थी वई हुई। नक में फुली पई हुअसि।
हुन मूंखे ॾिठो ऐं फिको फिको मुरकंदे कंधु फेरे छॾियो। मूं महसूसु कयो ॼण हूअ बेरुखीअ जो इज़हार कंदी हुजे। मूं हुन जे साहेड़ी आसफ़ा खे सॾियो। अदी, नाहिद जी शादी थी वई छा? हा अदा, महीनो खनि थियो अथसि। अदी, मुंहिंजो हिकिड़ो कमु कजो, ॾकंदड़ दिलि सां चयमि। नाहिद खे चओ त शाम जो 5 वॻे मूंसां आर्ट्स फैकल्टीअ जे पुठीअ वटि मिले। हा अदा, चवंदीमांसि, हुन चयो ऐं हली वई। मां नाहिद खे पाण बि चई पिए सघियुसि, पर मूं सोचियो हूअ अलाए मूंसां ॻाल्हाए अलाए न। मूं शाम जो हुन जो इंतज़ारु पिए कयो। मूंखे पक हुई त हूअ कोन ईंदी, पर हूअ आई ऐं जेको मूंखे चयाईं तंहिं मुंहिंजी उमेदुनि जो किलो ड्राहे पट करे छॾियो। हयाती थूअर जे कंडे जियां सख़्तु महसूसु पिए थी। मां हलां पियो सोचींदे सोचींदे हॉस्टल ताईं पहुची चुको आहियां। मूं दर खोलियो, अंदरि घिड़ी बल्ब ॿारियुमि ऐं टेबल ते अची वेठुसि। मूं पेड जो पन्नो खयो ऐं लिखियुमि, अम्मा, मूं शादी न करण जो फ़ैसिलो कयो आहे। हयातीअ जी गाॾी तेज़ थींदी आहे, बेहदि तिखी। उन जे गाॾीअ खे को बि पंहिंजे मर्ज़ीअ सां हलाए न सघंदो आहे ऐं न वरी रोके ई सघंदो आहे। उन जे वाक़िए खे 4 साल थी विया। मूं कॉलेज छॾे ॾिनो। अमां घणो ई पुछियो त शादी छो नथो करीं, पर मूं को बि जवाबु न ॾिनो। छा चवां हा? उहो त इंसानु जॾहिं कुझु विञाए वेहंदो आहे त हुन में कुझु बि हासिलु करण जी सोच न हूंदी आहे। हू कंहिं शइ खे हासिलु कंदे बि कीॿाईंदो आहे त मतां उनखे विञाए न वेहे। हिकु ॾींहुं नज़ीर जी शादीअ जो कार्ड मिलियो। हू मुंहिंजो बेहदि गहरो दोस्त आहे। हू ऐं अंजुम ॿई क्लासमेट हुआ। मूंखे न चाहींदे बि वञिणो पियो ऐं हू चरियो मुंहिंजे अचण सां ॾाढो ख़ुशि थियो। सुठो थियो कामरेड जो अची वएं। आहीं तूं संजीदा माण्हू, मूंखे डपु हो त तूं कोन ईंदे। हालांकि हू कॉलेज में मूंखां हिकु दर्जो सीनियर हो, पर तॾहिं बि असां घाटा दोस्त हुआसीं ऐं आहियूं। न न, अहिड़ी का ॻाल्हि न आहे, मूं चयो। अदा, तोखां को कमु कोन कराईंदासीं, रुॻो कम जी निगरानी कजांइ। हुन खिलंदे चयो। फिकिर न कर यार, जीअं चवंदे तीअं कंदुसि, मूं चयो। हुन जे शादीअ में मां बेहदि मसरूफ़ हुउसि। कम मां जान ई न पई छुटी। कुझु महिमान सुम्हण लाइ थी विया। उन्हनि मूंखे चयो त अंदरां कंबल खणी अचां। मां अंदरि कंबल खणणु वियुसि। अंदरि पुठी कयो का औरत बीठी हुई। मूं खंघियो त जीअं मूंखे जॻह ॾिए। हुन कंधु वराए ॾिठो, हूअ नाहिद हुई। झुकी कोप मां शीशीअ में खीरु लाहे रही हुई। उहा शादीअ खां पोइ ॾाढी सुहिणी थी वई हुई। हिकिड़ो ॿारु पासे खां बीठे संदसि चोले जे कुंडनि खे छिके रहियो हो, शायदि खीर लाइ ज़िद करे रहियो हो। मुंहिंजे वात मां निकितो, तूं? हुन मूंखां पुछियो, कीअं आहीं नोनी? ठीकु आहियां, वराणियुमि। तूं कीअं आहीं? पुछियुमि। बसि ज़िंदगीअ जा ॾींहं पई घारियां, हुन वराणियो। ॾींहं त फ़क़ति मायूस घारींदा आहिनि मिसिस फरीद, मूं ठठोली कंदे चयो। बाउमीदनि लाइ ज़िंदगी मुसीबत न पर ऐश ऐं आराम हूंदी आहे। हू ॾींहं घारींदा न आहिनि पर ज़िंदगीअ खे इंजॉय कंदा आहिनि। तो टोक करण जी आदत न छॾी आहे, हिन कंधु हेठि कंदे चयो। वरी अॻु मूं हिकु छोकिरीअ सां मुहबत कई हुई। मूं हुन सां जीअरे जाॻंदे ॻाल्हायो हो ऐं हाणे हुन जे मौत खां पोइ हुन जे तसवर सां ॻाल्हाईंदो आहियां। हू जीअरी आहे पर मुंहिंजे लाइ मरी चुकी आहे। मां कंहिंसां अज़ल खां वठी अबद ताईं मुहबत करण जी आदत कढी न सघियो आहियां। टोक करण जी आदत कीअं कढी सघंदुसि? मूं वधीक तल्ख़ थींदे चयो। नोनी, तूं वरनि जे जुदाईअ खां पोइ बि कोन बदिलियो आहे। उहो ई साॻियो बेनियाज़ ऐं टोकुन करण वारो नोनी। हुन कुझु ॾुखारो थींदे चयो। ऐं मूं ॿुधो आहे त तो शादी बि न कई आहे। कंहिंसां कयां? मूं हुनखे ॾिसंदे चयो। जंहिंसां करणु घुरियमि सा पराई थी वई। मां कंहिंसां बि शादी नथो करे सघां। नाहिद, मूं में वधीक बेवफ़ाउनि सहण जी ताक़त न आहे। मां तुंहिंजी बेवफ़ाईअ खां पोइ कंहिं ॿिए जी बेवफ़ाई बर्दाश्त करे न सघंदुसि। मां बेवफ़ा न आहियां। उहा रोअण हारकी थी वई। खीर बोतल में लाहींदे हुन जा हथ ॾकी रहिया हुआ। न मूंखे छॾे फरीद सां शादी करणु वफ़ा जो मुज़ाहिरो हो। छा उहा बेवफ़ाई न हुई? मूं ततल लोह ते वधीक ज़ोर सां धकु हणणु चाहियो। मूं बेवफ़ाई न कई हुई। हुन रोई ॾिनो। मां मजबूर कई वई हुअसि। तुंहिंजे वञण खां पोइ हिकु ॾींहुं अदा हासिल अची मूंखे वठी वियो। घर वियसि त अमां मूंखे चयो
त फ़रीद मुंहिंजी माइटी घुरी आहे। अमां मुंहिंजी साहेड़ियुनि वांगुरु हुई। मूं हिन सां तुंहिंजे बारे में ॻाल्हायो। अमां जॾहिं बाबा सां उन मामले ते ॻाल्हायो त हू कावड़िजी पियो। ईअं कॾहिं थियो आहे छा? छोकिरो ॿरो चई, असीं पठाण, उहो कीअं थो थी सघे? उहो कॾहिं कोन थींदो। अकरम मां नाहिद खे चओ त असां कॾहिं बि ख़ानदान खां ॿाहिरि शादी न कई आहे। हींअर कीअं मोकारो कंदासीं? बिरादरी छा चवंदी? मूं नाहिद खे पढ़ायो त उनजो मतिलबु इहो त न आहे त उहो छुड़वाग थी पंहिंजे पसंदि जा वर ॻोल्हींदी वते। ईअं कॾहिं बि नथो थी सघे। चईंसि त फ़रीद पंहिंजे ख़ानदान जो छोकिरो आहे। मूं हुनजे पीउ खे ज़ुबान ॾिनी आहे ऐं नाहिद जी शादी हाणे फ़रीद सां ई थींदी। मूं रोई ॾिनो। अमां मुंहिंजे ॾुख में त शरीक हुई, पर हूअ बि कुझु न करे सघी। सभु तयारियूं थी वियूं। निकाह महिल बि तूं मूंखे यादि हुए नोनी। मूं सोचियो सही न करियां, पर देरि करण सां अमां रोई ॾिनो। पुटड़ा, असांजी इज़त तुंहिंजे हथनि में आहे। बचा सही कर, असांखे बिरादरीअ में लॼारो न कर। मां अमां खे रोंदे ॾिसी न सघियसि ऐं सही करे पराई थी वियसि। पर मूंखे पंहिंजे मोहबत जो कसम नोनी, तूं मुंहिंजी पहिरीं ऐं आख़िरी मोहबत आहीं। हुन सुॾकी सुॾकी पंहिंजी ॻाल्हि पूरी कई। तुंहिंजी पहिरीं ऐं आख़िरी मोहबत त खणी मां ई हुजां, पर हू मुनवर, असगर, असलम कहिड़े मर्द जी दवा हुआ? अंदर में बाहि पे लॻी। हूअ मूंसां कूड़ थी करे मूंखे परचाए थी। तूं एॾो शकी त न थी? तूं मूंखे कॾहिं कंहिंसां गॾु ॾिठो? जे पाण चरिया हूंदा त मुंहिंजो कहिड़ो ॾोह? पर हाणे वक़्तु उन्हनि ॻाल्हियुनि जो न आहे। तोखे माज़ी विसारणु घुरिजे, जीअं मूं हिन जे करे सभु कुझु विसारे छॾियो आहे। हिन नंढड़े खे ॿाहुनि खां झलियो। हू पंहिंजे अंदर में कंहिं शइ खे रिझंदे महसूसु कयो। ईअं लॻो ॼणो तेज़ बारिश संदसि पननि जहिड़े वजूद ते पियल मिटीअ खे हटाए खेसि धोई उजरो करे छॾियो हुजे। हुनजी ॻाल्हि हुई बि त सची। मां ॿरो चयुमि, हूअ पठाण, भला असां वटि ज़ात खां ॿाहिरि बि को हथु वियो? नाहिद चयुमि, बिरादरी ऐं ज़ातियुनि जे ॼटके रस्मुनि केतिरियुनि दिलुनि खे जुदा करे छॾियो आहे, जिन मां पाण बि हिकु आहियूं। असां त उन्हनि जो शिकार थियासीं, पर मूंखे यकीन आहे त ईंदड़ नस्ल उन्हनि रस्मुनि खे ख़तमु कंदो, ज़रूरु कंदो। मासूम ॿारु चुप करे असांजनि ॻाल्हियुनि खे ॿुधो पिए। खीर जे ज़िद खे छॾे मूंखे हैरत मां ॾिसी रहियो हो। हीउ केरु आहे नाहिद? मूं पुछियो। मुंहिंजो पुटु आहे आसिम। आसिम पुटु, चाचा खे सलाम कर, हुन नंढड़े खे चयो। नंढड़े सलाम करे मूंसां हथु मिलायो। मूं हुनखे कच्छ में खयो ऐं हुनजे पेशानीअ ते मिठी ॾिनी। खीसे मां 10 रुपया कढी आसिम जे खीसे में विधमि। उहो छा थो करी नोनी? नाहिद चयो। कुझु बि न आहे नाहिद, मूं चयो। मां सॼी उमिरि तोखे त कुझु न ॾेई सघियुसि, पर आसिम खे त कुझु ॾेई सघां थो। मूंसां हिकिड़ो वाइदो कर। चओ, तूं पंहिंजी औलाद खे उन्हनि रीतुनि रस्मुनि जो शिकार थियणु न ॾिजांइ। मतां पंहिंजे पुट खे बि मूं वांगुरु कंहिं नाहिद खां जुदा करीं। ख़ुदा करे तूं जिते बि हुजीं ख़ुशि हुजीं। मूं नंढड़े खे गल ते चुमी ॾिनी। हुन जूं अखियूं चुमियूं पे नाहिद रोए ॾिनो। क़िस्मत पाण खे जुदा करे छॾियो आहे नाहिद। एतिरे क़दुरु जो आउं तुंहिंजा ॻोढ़ा बि नथो उगी सघां। चरी रो न, हाणे पंहिंजे घर खे वसाइण जी कोशिशि कजांइ, मूं चयो ऐं हिन ॾांहुं आख़िरी नज़रुनि सां ॾिठमि। हिन जे नेणनि में लुड़क हुआ। मुंहिंजी अखियुनि में बि ॻोढ़ा भरिजी आया। मूं हिन खां लिकाइण लाइ कंधु फेरे छॾियो ऐं ॿाहिरि अची रोई ॾिनुमि। अॼु मां हुनखे पंहिंजे मर्ज़ीअ सां पराओ करे आयो हुउसि। निड़ीअ में ॼणो हिकु गोलो फासी पियो हुजे। मूं सोचियो, मां भली ॾुखारो हुजां, ख़ुदा करे उहो जिते बि हुजे ख़ुशि हुजे, शाल सदा सुहाॻिणु रहे। मां वधीक उते रही न सघियुसि। नज़ीर खे ॿुधायमि त घरां तार आई आहे त ज़रूरी कमु आहे, मोटी अचु। सो मां वञा पियो। हुन मूंखे ॾाढो रोकियो, पर हलियो आयुसि। स्टेशन ते पहुतुसि त गाॾीअ जे अचण में कुझु देरि हुई। राति जो वक़्तु मां चांहि जे स्टॉल ते आयुसि। चांहि पीअण दौरान रिकॉर्डिंग पई थी। हिकिड़ो रिकॉर्ड मास्टर चंद्र जो वॻो, क़िस्मत कई जुदाई कहते मयार न आहे, ख़ैर छा बि थी पवे त बि टुटणो प्यारो न आहे। नाहिद ज़माने जे हर हिकु अदा मूंखे तुंहिंजी यादि ॾियारींदी, पर का ॻाल्हि न आहे। कुझु गुज़री आहे, कुझु गुज़री वेंदी। अखियुनि मां पाणी वही आयुमि। मूं सोचियो ऐं खिली ॾिनमि, फिकी खिल।
पंहिंजनि हथनि सां पंहिंजी प्यारी शइ ॾेई ऐं ख़ुदा हाफ़िज़ चई बि मां रुनुसि पए। मूं कोप रखी रुमाल कढियो ऐं ॻोढ़ा उगी छॾियमि। शोहरतुनि जे ॾाके ते पहिरीं मज़बूत विख हिन कहाणीअ जे छपजण रखाई। मोहतरम तारिक अशरफ साहब सुहिणी पब्लिकेशन बंदि करे चुको हो ऐं तख़लीक़ पब्लिकेशन जे नाले सां कमु करे रहियो हुयो, पर पोइ उहा बि घणी न हली त साईं आख़िरी किताब नाले सां आख़िरी पब्लिकेशन कढी। जनवरी 1979 ईस्वीअ में शाया थींदड़ हिन कहाणीअ जे मथां ब्रेकेट में तारिक अशरफ साहब लिखियो नओं कहाणीकार, ऐं बसि उहा जाइ छा मिली ॼण महमूद मुग़ल कर खयूं।